विनती करे आयो आहियां त हीअ जेका नंढड़ी जे मामले में असांजूं तमामु हमदर्दियूं असांजी जेके जिदोजहद तव्हां सां गॾु आहे ऐं हीअ नंढड़ी जो वाक़ियो जेको आहे सिंध हुकूमत जे घाटे ते जेको आहे न ज़ोरदार चमाट जेका आहे उहा पिणु मौजूदु आहे ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त जेको आहे असां जी जेको आहे हिन सिंध जे अंदरि अमन अमान पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हुन हुकूमत में केतिरो जेको आहे उहो ख़राबु जेको आहे थी चुको आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त इन ई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत में फज़ीला सरकी खे 16 साल जेके थियण वारा आहिनि ऐं जेको आहे प्रिया कुमारी खे 4.5 साल जेके थियण वारा आहिनि अॼु ताईं जेको आहे उनजो जेका लापता आहे उनजी जेके का जेका ख़बर कान्हे का। ऐं प्रिया कुमारी जे मामले में त वारिसनि खे वज़ीर दाख़िला साहब वज़ीर आला इन ॻाल्हि जो इत्मिनान ॼाणायो त बसि चंद ॾींहंनि जे अंदरि जेको आहे तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं त नंढड़ी जेका आहे बाज़ियाब जेको आहे थिए थी। सो मां हुकूमत खे मुतनबा करणु चाहियां थो त जेको आहे हीउ वाक़ियो जेको थियो आहे उजाला परवीन जो असां जमात इस्लामी जे तरफ़ां इन वाक़िए खे जेको आहे ॿियो फज़ीला सरकी जो वाक़ियो ऐं जेको आहे ॿियो जेको आहे प्रिया कुमारी जो वाक़ियो जेको आहे इंशाअल्लाह ताला थियणु न ॾींदासीं। असां असेंबली जे फ्लोर ते बि आवाज़ बुलंद कंदासीं सिंध असेंबली जे फ्लोर में ऐं इंशाअल्लाह ताला मां तव्हांजी मीडिया जे तवसुल सां SSP साहब सदाम हुसैन सोलंकी जेको आहे ख़ासखेली साहब खे ऐं उन सां गॾु वज़ीर आला जेको आहे सिंध खे जेको आहे मुराद अली शाह साहब खे बि जेको आहे इहो मुतनबे करणु चाहियां थो त जेकॾहिं चंद ॾींहंनि जे अंदरि उहा मासूम नंढड़ी जेकॾहिं बाज़ियाब नथी थिए ऐं पंहिंवर बिरादरी सां तालुक़ रखण वारा जेके आहिनि मासूम जेके नंढड़ा 2 सोट जेके आहिनि अगवा थिया आहिनि उहे जेकॾहिं बाज़ियाब नथा थियनि त इंशाअल्लाह ताला असांजी जिदोजहद जो दाइरो पोइ पाकिस्तान जे जमहूरी ऐं आइनी तरीक़े सां जेको तरीक़ो थी सघे थो असां इंशाअल्लाह ताला उहो तरीक़ो जेको अपनाईंदासीं। मां हिन मीडिया जे तवसुल सां इहो ॿुधाइणु चाहियां थो त जेको गुज़िश्ता कल्ह राति जेको आहे हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पेट्रोल जो जेको बम जेको गिरायो आहे ऐं पेट्रोल जो बम जो है वो गिराया है 15 रुपए का इजाफा करके। मैं हुकूमत से शहबाज शरीफ साहब से पूछना चाहता हूँ कि इस जंग के असरात क्या जो है वो बांग्लादेश पे नहीं पड़ रहे या किसी और मुल्क में नहीं पड़ रहे कि वहाँ बांग्लादेश में जंग से पहले जो पेट्रोल का जो रेट मुकर्रर था आज भी जो है वो वहीं पे जो है वो रेट जो है वो मुकर्रर है, जबकि जो है वो पाकिस्तान के अंदर जो है वो एटम बम तो कहीं और चल रहे हैं, बम कहीं और पे गिराए जा रहे हैं, मगर उसके असरात और ये रोज़ाना महंगाई का बम और पेट्रोल का बम जो है वो हम रोज़ाना की बुनियाद पर आवाम पे जो है वो गिराने जो है वो जा रहे हैं। और पहले ही जो है वो 400 रुपये का जब रेट था तो 153 रुपये की जो है वो लेवी जो है वो मौजूद थी। आप अंदाज़ा लगाएं कि गरीब आदमी जो दिहाड़ीदार मजदूर है, जो फूड का काम करता है, जिनका काम जो है वो गुजर सफ़र मोटरसाइकिल पे हो, वो अगर रोज़ाना की बुनियाद पर 153 रुपये की टैक्स जो है वो हुकूमत को देगा तो बाकी अपने बच्चों को कैसे पालेगा, बाकी जो है वो अपनी गुर्बत को कैसे ख़त्म करेगा। इतनी जो है वो तेज़ी के साथ जिस तरह जो है वो महंगाई हो रही है, जिस तरह यहाँ तालीम का बेड़ा गर्क किया गया है कि आज भी सिंध के अंदर 78 लाख बच्चे तालीमी इदारों से बाहर जो है वो बैठे हुए हैं और जो है वो 5 से 16 साल की उम्र तक। और खुद जो है वो यूनिसेफ की रिपोर्ट जो है वो बताती है कि सिंध के अंदर 7 लाख जो है वो बच्चे जो है वो भूखे पेट जो है वो सोते हैं, जिनको 2 वक्त के निवाले जो है वो उसको नसीब में जो है वो नहीं है। आप अंदाज़ा लगाएं कि यहाँ की गुर्बत की वजह से 4% जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी की इस हुकूमत में गुर्बत में इजाफा हो चुका है, जहाँ जो है वो वालिदैन को अपने बच्चों को खाने के निवाले जो है वो मुंह में डालने के लिए जो है वो लाले पड़े हुए हों, वहाँ पर जो है वो किस तरह जो है वो इस बम जो गिराए जा रहे हैं महंगाई के नाम पे और पेट्रोल बम जो है वो गिराया जा रहा है, उसमें किस तरह जो है वो सर्वाइव कर सकते हैं। आप अंदाज़ा लगाएं कि इसी हुकूमत के जो है वो कारकर्दगी ये है कि गुज़श्ता 4 सालों के अंदर पाकिस्तान पे जो 55,000 अरब रुपए का कर्ज था वो अब 85,000 अरब रुपए तक जो है वो कर्ज पहुंच चुका है। और इस मौके पे मैं ये ज़रूर जो है वो कहूँगा कि हर पैदा होने वाला बच्चा जो है वो तकरीबन 4 लाख का मकरूज़ बनकर जो है वो पैदा हो रहा है। और मैं इस हुकूमत पे सिर्फ वफाकी हुकूमत की कारकर्दगी नहीं बल्कि सिंध हुकूमत की कारकर्दगी भी लम्हा फिक्रिया जो है वो हमारे लिए मौजूद है कि 18 सालों के अंदर जो है वो सिंध के अंदर तालीम का हाल ख़राब कर दिया, ज़राअत का हमने बेड़ा गर्क कर दिया, समेत यहाँ